नाज़रीन खबर ने सिलसिलो जारी है। कंदकोट खबर ना कंदकोट में वफाकी वजीर रेलवे शेख रशीद जी कंदकोट रेलवे स्टेशन ते आमद इन मौके ते जिले इंतजामिया पारां बड़ी तादाद में पुलिस नफरी इंस्पेक्टर इख्तियार अली पनिहार अब्दुल हफीज चाचड़ जी सरपरस्ती में सिक्योरिटी इंतजामिया सख्त कया विया। शहर के मेन चौक चौराहन ते भी चेकिंग जो अमल जारी रहो। रेलवे वजीर जे कंदकोट आमद ते 7 माण्हुनि पारां संदसि शानदार इस्तक़बाल कयो वियो ऐं संदसि टोपी अजरक खे तोहफ़े तौर पराई वई। इन मौके ते रेलवे वारे वजीर मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त रेलवे ट्रैक की हालत तमाम नाजुक है। पहिरीं हुकूमतन सभिनी स्कीमुनि पंहिंजी अकाउंट में जमा कराए रेलवे ट्रैक के हथ सां तबाह कयो आहे। असां कोशिशूं वठी रेलवे ट्रैक के बेहतर बढ़ाईंदासीं जीअं गरीब आवाम वध खां वध फ़ाइदो हासिल करे सघे। सखर खां डेरा गाज़ी खान ताईं रेलवे ट्रैक जे मुआइनो करण निकितो आहियां। 1 साल अंदर सखर खां डेरा गाज़ी खान ताईं एक नए ट्रैक हलाई वेंदी जंहिंमें गरीब आवाम खे पिण सहूलियत मुहैया थींदी। मां पहिरियां भेरो कंदकोट आयो आहियां। कंदकोट जी आवाम जी मोहब्बत ॾिसी इंतहाई ख़ुशी थी आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो Awami News HD।